हज़रत मखदूम सईदी मुसानी के औकाफ मैनेजर जो सहाफ़ी मोहम्मद रफ़ीक सुरगानी के मोतमार धमकियों। तफ़सीलात मूजिब नवगोट दरगाह हज़रत मखदूम सईदी मुसानी ते थियल मुबैना तौर करप्शन ऐं औकाफ मैनेजर अब्दुल हफ़ीज़ चन्ना गायब ऐं ऑफिस के लगल ताला हुजण करे जंहिंजूं ख़बरूं हलाइण ते औकाफ मैनेजर तरफ़ां सहाफ़ी नवगोट मोहम्मद रफ़ीक सुरगानी के मिलियल धमकियुनि जी मोहम्मद रफ़ीक सुरगानी तरफ़ां थाणे ते पहुची NC दाख़िल कराए छॾी। शहर की सुजान धुरिन ऐं सहाफ़िन इरशाद अली बिरोही, मोहम्मद मिठल कलोड़ो, नदीर हुसैन सुरगानी, अमीर अली कलोड़ो पारां SSP दादू औकाफ खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फ़ौरन धमकियुनि जो नोटिस वठी धमकाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।